शहदादकोट के शहर से ताहाल ट्रैफिक जाम का मसला हल हो सका और ना ही इंक्रोचमेंट का, और शहरियों को इमरजेंसी की हालत में बहुत से मसाइल का सामना है, जबकि इंतज़ामिया का कोई अता पता नहीं। असांखे बाईपास जी वॾी तकलीफ़ आहे। बाईपास न हुजण जे करे ट्रक 10 व्हीलर ट्रका या ट्राला वग़ैरह इहे अचनि था, उन में जेको आहे इलाही सारो नुक़सान थो थिए ऐं उन में असांजा ॿार बचनि जो एक्सीडेंट बि थिए थो ऐं ॿार असांजा जेको आहे स्कूल नथा वञी सघनि। उहो इन जे करे नथा वञी सघनि या पीउ मां उन्हनि जा उन्हनि खे ज़्यादातर नथा मोकिलनि त सुभाणे कुझु बि थी सघे थो, हादसो थिए थो, माण्हू मरनि था। साईं हर माण्हू खे जेको आहे न पंहिंजो बचो अज़ीज़ आहे, इन जे करे ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं असांजी आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो आहे त हिकु त असांखे शहदादकोट खे बाईपास ॾिनो वञे ऐं ॿी सूरत में जेको इंक्रोचमेंट आहे शहर में जेको कब्ज़ा करे आया आहिनि दवा, सॼे शहर जा रोड रस्ता आहिनि जाम करे छॾिया आहिनि। रोडनि जे मथां अदावत कई अथऊं, नालियुनि जे मथां अदावत कयो अथऊं, रोड सोड़ो थी पियो। हाणे असांजो इहो जेको आहे त असांजी गुज़ारिश आहे इंक्रोचमेंट जे जेके आला जेको ऑफिसर आहिनि त महिरबानी करे शहर खे जेको आहे त जेके शहर जा रोड रस्ता आहिनि उन्हनि खे खुलासो कयो वञे। यार शहदादकोट जेको असांजो आहे इन में काफ़ी सारा जेको आहे ट्रैफिक जा मसइला आहिनि। छो त जेके ॿार सुबुह जो स्कूल वञनि था उहे वञी कोन पिया सघनि, स्कूल पंहिंजे टाइम ते कोन पिया सघनि, छो जो रस्ते में ट्रैफिक आहे, कोटमट चो गुज़रंदा टाला आहिनि या वॾियूं गाॾियूं आहिनि। या महिरबानी करे शहदादकोट खे बाईपास ॾिनो वञे, या न त बराए महिरबानी करे हिन जो टाइम ऐं पीरियड रखियो वञे, छो त हीअ जेको आहे कानूनी भञकड़ी करनि था। इन हिसाब जे करे जेको ॿारु स्कूल वञे थो या मिसाली ॻाल्हि एॾी का वॾी का ट्रक अचे थी या टालो अचे थो, ॿारु क्रॉस कोन करे सघे थो। पुलिस में मिसाली ॻाल्हि जेके पेशेंट अचनि पिया तकिड़ा जेके, त मिसाल ॻाल्हि का गाॾी हुननि खे रस्तो नथी ॾिए, या को ड्राइवर आहे तकिड़ो आहे ड्राइवर, हू पाण ई हुननि खे रस्तो कॾहिं बि कोन पिया ॾियनि एम्बुलेंस खे। शहरियों का कहना था कि इंतज़ामिया के अदम तवज्जोही के बायस हमें बहुत से मसाइल से दो चार होना पड़ता है। उनका मज़ीद कहना था कि अगर इंक्रोचमेंट का मसला हल हो जाता है तो ट्रैफिक जाम का भी मसला हल हो सकता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।